अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंहिंजनि जो गद्दार जंहिंजी वॾी अपडेट अची चुकी आहे, जेको तव्हां दोस्तनि जे साम्हूं पेश कंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। त मां काफ़ी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी पुराणा अदाकार जेके काफ़ी पुराणा ड्रामनि में कमु कंदा हुया ऐं उहे गुम थी विया, उहे अॼु ताईं नवे ड्रामनि में न आहिनि आया ऐं तव्हां ऐं असांखे हिकु वॾो इंतज़ारु आहे। ऐं जेको खानू खर दिमाग़ उहो हिन टाइम ताईं नए ड्रामे में एंट्री न कई। दोस्त चई रहिया आहिनि त काफ़ी पुराणा अदाकार नए ड्रामनि में अचनि, त असांजो बि हीउ इंतज़ारु आहे त हू पुराणा अदाकार नए ड्रामनि में अचनि ऐं अञा बहितरीनु मज़ो कंदा। ऐं ॿिए पासे तव्हांखे पंहिंजनि जो गद्दार जी कहाणी ॿुधाईंदा हलूं त दोस्तो, पंहिंजनि जी गद्दार 28 तारीख़ अॼु शुरू थी चुकी आहे। उन जी शूटिंग ऐं इंशाल्लाह धमाकेदार शूटिंग आहे ऐं उन में आज़म मेंगल ऐं यानी रबन, उम्मीद अली कलवड़ यानी ओठो ऐं बकरार जेको आहे बाबा चवंदो आहे ऐं उहो आहे डायरेक्टर। दोस्तो, इन्हनि जी धमाके सां शूटिंग थी चुकी आहे, थी रही आहे। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं, वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक कंदा।